जे अलबेले शाइर रसूल हमज़ा तोफ़ हिकंद लिखियो आहे त कलम जा धणी क़ौमनि जी बाहि जा रखवाला हूंदा आहिनि। लतीफ़ साईं बि फ़रमाए थो त अंदरि जिनी बाह शुद्ध सबक़ातनि खे इलियासरी अहिड़नि फ़र्दनि जी सरफ़रस्त में शामिलु आहे जिन क़ौम जी बाहि जी रखवाली में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। इलियासरी मुंहिंजो प्यारो दोस्त रहियो आहे। असां केतिरा ई ॾींहड़ा गॾु गुज़ारिया आहिनि। ख़ान साहब अब्दुल करीम पली चवंदो हो त मूंखे लफ़्ज़ गैर जानबदारी सम्झ में नथो अचे। भला इहा कहिड़ी भला आहे? छा माण्हू बि गैर जानबदार थींदो आहे? असीं तरफ़दार आहियूं संगत जा, केतिरियूं ई ॻाल्हियूं करियूं वरी बि दोस्तनि जो पासो खणी वेंदासीं, कमी कोताहीअ ते ढक रखी वेंदासीं। आऊं हिन जी शख़्सियत तोड़े तख़लीक़ तहक़ीक़ ऐं साफ़ती कमकार खे फुट पटीअ सां मापे नथो सघां। मखण मां वार कढण वारो कमु को ॿियो करे सघे थो। आऊं इलियासरी लाइ कुझु ॻाल्हियूं दिलि जे दफ़्तर मां ओरियां थो। इलियासरी हिकु साफ़ी सां गॾु शाइर, सियासी, समाजी वर्कर पिणु आहे। इलियासरीअ सां 1999 धारे न्यूज़ में हिकिड़ी शाम हलाई वई हुई ऐं उन मौक़े ते ॻाल्हाईंदे जेका मन अंदरि में कैफ़ियत मूं महसूसु कई हुई, मन अंदरि जेका महक हुई प्यार ऐं पंहिंजाप जी, उहा ई महक अॼु बि अंदरि में महसूसु करे रहियो आहियां। इलियासरी 21 मई 1973 में न्यूज़र में हाजी अकबर जे घर में जनमु वठंदड़ इलियासरी मुंहिंजो प्यारो दोस्त पंहिंजी मुख़्तसर उमिरि में वॾो पंधु कयो आहे। हिन सांवरे नौजवान न्यूज़र मां अख़बारी रिपोर्टर तौरु सिंधी सहाफ़त में पेर रखियो, पोइ तालके ज़िले जी फील्ड खां वठी अख़बारी इदारनि ताईं पहुतो। सॼी सिंध में हिकु जाफ़ोड़ी सहाफ़ी तौरु सुञाणप कराई, हर हंधि पंहिंजे पेशे सां निभाईंदे महिनत कई आहे। सिंधी सहाफ़त जी दुनिया पंहिंजे माज़ीअ खां घणो अॻिते निकिरी चुकी आहे। सिंधी सहाफ़त जी उहा माज़ी वारी दुनिया जंहिं दुनिया ते लिखंदे असांजे इंतिहाई प्यारे लेखक ऐं सहाफ़ी इमदाद सुमरे तमामु हिकिड़ो सगारो आर्टिकल लिखियो हो, जंहिंमें हुन इहो लिखियो हो त सिंधी सहाफ़त जो हिकु इहो दौर बि हुयो जंहिं दौर में ख़बर छप बि हुई त हद जे सूबेदार खे चंड जहिड़ो पुटु ॼाओ। हाणे उहा सहाफ़त उन मंज़िल खां निकिरी चुकी आहे। इन मंज़िल ते आणण में इलियासरी जहिड़नि चंद महिनती नौजवाननि जो किरदारु आहे। असांजे दोस्तनि खे इमदाद सुमरे जो इहो आर्टिकल ज़रूरु पढ़णु घुरिजे, जंहिं आर्टिकल में इमदाद सुमरे सिंधी सहाफ़त जे उन पुराणे दौर खे तज़िये में आंदो आहे। घणनि दोस्तनि जो चवणु आहे त इलियासरी पंहिंजे सलाहियतुनि सां तमामु तेज़ीअ सां तरक़ी कई, पर हैदराबाद ऐं कराची में पेर टिका न करे सघी। वॾा मौक़िया मिलिया पर वापसि ॻोठु न मोट खाईंदे हिन कॾहिं देरि न कई आहे। शायदि पोयां कंहिं मारोल जी मयार मारे विझंदी आहे त ढोला तंहिंसे ढोर भला चिरई झंगल रो घास ॾिना थो सांझ पड़े करें घरांरी आस। ढोला तोखां त ढोर भला आहिनि जेके झंग जो गाह खाइनि था, पर सिॼु लहंदे संझा सां ई घर मोटण जी आस कनि था। उन छोर जूं छोरवा जूं छोलियूं यादि ईंदियूं आहिनि, जंहिं जे लाइ हलीम बाग़ी चयो आहे त छोरवा जूं छोलियूं अलबेलियूं अणमोलियूं। या गुलशन अंदाज़ जे नावलनि ऐं कवि बाक़ीदार जे कविताउनि जहिड़े शेर जा अक्स हाव में हुरंदा आहिनि, जंहिं शेर खे बाबा नसलावली दुआ थियल आहे। हिन शहर में जॾहिं नारायण सिंह सोढो घोड़े ते चढ़ी शहर जे पासे ढंढ ॾांहुं वधंदो हो त खेह जा वाचोड़ा आसमान सां ॻाल्हियूं कंदा हुआ। पारखू माण्हू सम्झी वेंदा हुआ त पक सां सोढो नारायण सिंह घोड़े ते चढ़ी अचे पियो। हाणे उन कुड़ में दिलीप सिंह सोढो बि ॾियारी जे ॾिण ते घोड़े सवारी करे त घोड़े जे तेज़ टापोलीअ ते नारायण सिंह सोढे जी सार घणनि खे रुआरे विझंदी हुई। हिनखे इहो चमन राठी चित ते चढ़ंदो आहे, जंहिं वक़्तु किताब पढ़ण जे लाइ अब्दुल वहाद बि पंधु करे ईंदो हो। मतां ईअं त कोन्हे त सरदार सिंह सोढे जे कोॾी रांदि ऐं खमीसे चानीअ जी कोॾी कोॾी चवणु यादि ईंदो आहे, रूह रमण जे लाइ छिकिजी पवंदो आहे। जॾहिं सिंधी शाइरी जे सगारे नाऊं शेख पंहिंजे किताब भुअर भरे आकाश ते जॾहिं बंदिश पई हुई, तॾहिं कराची जे हिकु अंग्रेज़ी अख़बार जो एडिटर लिखियो हो, जंहिंजो उनवान हो शाइर मुसीबत में। इलियासरी
शाइरीअ जे करे न पर साफ़ी ज़िम्मेवारियूं निभाईंदे केतिरा ई भेरा मुसीबत जे मुंहं में वियो आहे। साफ़ी मुसीबत वारो इस्तिलाह इलियास तरी जहिड़नि साफ़ी दोस्तनि जे कम ऐं किरदार ते जुड़ियो आहे। पर इलियास तरी जो किरदारु हेमंगवे जे नावल घंड कंहिंजे लाइ वॻो जे हीरे जहिड़ो रहियो आहे। पंहिंजी जान जोखिम विझी पंहिंजनि प्यारनि खे पंहिंजी जान बचाइण लाइ चवे थो। इलियास तरी पंहिंजे कलम खे असासे खां वधीक ज़िम्मेवारी सम्झियो आहे। इलियास तरी साफ़ ने उन टहीअ सां तालुक़ु रखे थो जंहिं टही यूनिवर्सिटी हॉस्टल में रहंदे अहिड़ी शाइरी पढ़ी हुई, कुछ तो तेरी मौसमी मुझे रास कम आई और कुछ मेरी मिट्टी में बगावत बहुत थी। मां ॾोही हाँ मूं ॾोह कया आहिनि ॾाढनि जो, जे जीवन तो में सिंध नात मुंहिंजी तोखां दूरी आहे। ही जीवन छा आहे जेल जित सूरी आहे। हुनखे अठो अठीला बेॾोही सिर वढजनि, असांखे डपु हो मथां इश्क वारनि ते मयार अचे। आलमी तारीख़ ॿुधाए थी त मास्लोनी 1926 में हिकिड़े नज़रिये जी शुरूआति कई त जंहिंजो मतिलबु हो त हुकूमत खां कुझु बि ॿाहिरि न हुजे, हुकूमत खां मथां कुझु बि न हुजे, हुकूमत जे ख़िलाफ़ु कुझु बि न हुजे, हर ॻाल्हि हुकूमत जे लाइ हुजे। इन नज़रिये ते 1929 में स्टालिन बाक़ाइदे तौर ते अमल करायो। पर उनजो नतीजो छा निकितो, इल्मु सियासत जे आम शागिर्द चङो ख़ासि ॿुधाए सघे थो। असांजो सहाफ़ी इन हालतुनि में छा भोॻे थो, उहो भोॻणाऊं असांजे इलियास तरीअ सां वेही कचहरियूं कंदे तव्हां ॿुधी सघो था, महसूसु करे सघो था। मूंखे इलियास तरी जे हवाले सां मूंखे ॻाल्हि इहा बि करणी आहे त गुरु अजनोश चवे थो तव्हां उन शाइर खे वाखाणियो जंहिं गीत लिखियो, उन मसवर खे वाखाणियो जंहिं नक्श तराशियो, पर उन आशिक़ बेहद वाखाणियो जंहिंजे अंदरि अहसास दिलीअ जा समूरा अहसास थियनि था। हू दुनिया खे प्रेम नगर जो रूप ॾिसणु चाहे थो, सो इलियास तरी जी वाखाण अचो त इन रंग रूप में बि करियूं। इलियास धरती ऐं सरती जो हिकु आशिक़ पिणु आहे। ही जो कुझु करे थो इहो प्यार मोहबत तमनाम करे थो। हिन चाहत जी राहत में घणो भोॻियो आहे। इलियास तरी हिकु नज़म जो बंदि आहे त असांखे भल सज़ाऊं ॾे पर पंहिंजो अदाऊं ॾे, असांखे जग समूरे में जाना, असां जग समूरे में जाना बसि तोखे इहा चाहियो। ऐं जेके ॿी वाईअ जूं सिटूं आहिनि त हली आ कोई होली रंग हारे तुंहिंजे वारनि में, थकल मुसाफ़िर शाम तो ठारे तुंहिंजे वारनि में। हलीम बाग़ी ऐं अब्दुल्ला आरीसर जी शख़्सियत खां मुतासिर इलियास तरी ख़ुददार शख़्स आहे। न कॾहिं बि नौकिरी ऐं पैसे ते सम्झोतो न कयो आहे, पर हिन साफ़त सां इहो सम्झोतो ज़रूरु कयो आहे त हू शाइरी जूं सिटूं न सरजंदो, हिन जे अंदर जा ख़्याल कालमनि में कुमाइजी वेंदा आहिनि। को इनकलाब साथियो ऐं जीअणो थो पवे जहिड़ा गीत बेख़्तारी में हुंगारींदड़ इलियास तरी नंढपण में उस्ताद, समाजी वर्कर ऐं शाइर नंदलाल नंदन ऐं शंकर सागर जी तरबियत में रहियो त नौजवानी में इक़बाल मल्हाह, माशूक़ मल्हाह, सुहल सांगी, हसन मुजतबा, इमदाद सुमरे, इज़हार सुमरे, नाज़ सिते जहिड़े रहनुमानि जे असर हेठि रहियो, जन रचाए रेटो कयो आहे। ॻोड़नि ऐं ग़मनि जो शाइर साईंदास सांद इलियास तरी खे दिलि सां भाईंदो बि आहे। ऐं आख़िर में इलियास तरी जे लाइ सिंध जे ख़ूबसूरत शाइर साईंदास सांद जूं सिटूं अर्पणु चाहियां थो। जहिड़ो आहीं बहितर आहीं मुंहिंजे मन जो महवर आहीं, जहिड़ो आहीं बहितर आहीं मुंहिंजे मन जो महवर आहीं।